अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ज़बरदस्त शूटिंग जा सीन ऐं तव्हांखे नवां सीन जेका रिकॉर्ड थिया आहिनि दुलाब जा, आज़म मैंगल जा, उन्हनि जे बारे में ॼाण ॾींदासीं ऐं वॾी बहितरीनु अपडेट ॾींदासीं दुलाब ड्रामे जी कहाणी किथे पुगी आहे। ऐं अॼु ज़बरदस्त ख़बरूं साम्हूं, पिक्चर बि तव्हां ॾिसी रहिया आहियो। पिक्चर सिर्फ़ु तव्हांखे ॾेखारियां थो इन जे लाइ, लेकिन जेका अपडेट आहे उहा ज़बरदस्त आहे दोस्तों। 3-4 ॾींहं खां वठी लगातार जेको आज़म मैंगल ऐं उम्मीद अली कलवड़ ऐं साईं अख्तर खोखर, ख़ादिम खोखर ऐं ॿिया बहितरीनु अदाकार इन्हनि जी लगातार शूटिंग धमाके सां हली रही आहे ऐं बक़ाया सीन रिकॉर्ड ऐं शूट पिया कया वञनि। मेकिंग वीडियोज़ बि इन में आहिनि, साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो। पिक्चर बि तव्हां सां शेयर कयूं था, लेकिन दोस्तों हाणे हीउ स्पेल मुकमिल थियण वारो आहे। तमामु जल्द हीउ स्पेल मुकमिल थींदो दुलाब ड्रामे जो, ऐं इन सां गॾोगॾु जेका ॿी ख़बर आहे उहा बि तव्हां सां शेयर कयूं था। लेकिन उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे, हिन वीडियो खे लाइक हाणे करे छॾियो ऐं चैनल खे उदासी टीवी खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं हर वक़्तु बर वक़्तु तव्हांखे असांजी अपडेट टाइम सां मिलंदी रहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दुलाब ड्रामे जी हाणे जेका टीज़र अचण वारा आहिनि तमामु जल्द, लेकिन 2 स्पेल मुकमिल पहिरियों शूट कया वेंदा। जॾहिं 2 स्पेल यानी 50 एपिसोड जॾहिं रिकॉर्ड शूट पूरा थी वेंदा, उनजी शूटिंग पूरी थी वेंदी, पोइ दोस्तों हीउ ड्रामे जेको आहे स्टार्ट कयो वेंदो। पहिरियों एपिसोड, ॿियों, टियों, चोथों, जॾहिं 40 किस्तनि ते या 30 किस्तनि ते पुॼंदो ड्रामो, उन खां पोइ 3 स्पेल वरी जेको आहे रिकॉर्ड कयो वेंदो, शूट कयो वेंदो 3 स्पेल जी। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हीउ वॾो धमाकेदार ड्रामो आहे दुलाब। इन जी जेको एक्शन आहे न, एक्शन सां भरपूर ड्रामो आहे। तव्हां ईअं सम्झो हीउ फिल्म आहे। ड्रामनि में त जेको आहे एक्शन अॻे न हूंदो, जेका बि ड्रामा हूंदा पाकिस्तानी, सिंधी, इंडियन, लेकिन हाणे सिंधी ड्रामनि में एॾो एक्शन ॾेखारियो वञे थो ॼण त का सिंधी मतिलबु फिल्म हली रही आहे, टेली फिल्म हली रही आहे। हीउ ड्रामनि में एॾो मतिलबु हिकिड़ो एक्शन ॾिनो अथनि हद खां वधीक आज़म मैंगल जो, उम्मीद अली कलवड़, ऐं इन में जेको वॾेरे जो किरदारु अदा करे रहियो आहे उहो साईं अख्तर खोखर आहे। ऐं जेको आहे एजाज़ मला बि हिकु ज़बरदस्त किरदारु करे रहियो आहे। उम्मीद अली कलवड़ बि हिकु बहितरीनु किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं जेका ॿिया सुठा सुठा अदाकार आहिनि उहे बि ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि दुलाब ड्रामे में। घणा जेका अदाकार आहिनि दोस्तों एॾो ॼाण मीरपुर माथेलो, घोटकी, डहरकी, उबावड़ो, किशमोर, मतिलबु इन एरिया में जेका बि अदाकार आहिनि उहे इन जेको आहे ड्रामे में घणो कमु करे रहिया आहिनि ऐं एक्शन ॾाढो भरपूर तरीक़े सां ॾेखारियो पियो वञे। ऐं हक़ीक़त पुछो दोस्तों, जेका इन जा सीन जॾहिं इहे तव्हां वीडियोज़ में साम्हूं तव्हांजे ईंदा ॾिसंदो, तव्हांखे वरी ख़ुशी थींदी, चवंदो वाक़ई यार छा त ड्रामो आहे दुलाब। कहिड़ी तारीफ़ कयूं दुलाब जी, लेकिन दुलाब ड्रामो ज़हर ऐं तकरार ॿिन्ही ड्रामे खां वधीक हिन में एक्शन ॾिनो वियो आहे, कहाणी ॾिनी वई आहे। ऐं आउठो यानी उम्मीद अली कलवड़ बि हिकु बहितरीनु हिन में करेक्टर अदा करे रहियो आहे। ॿिए तरफ़ आज़म मैंगल जेको एक्शन बि करे रहियो आहे, वॾे जो किरदारु अदा करे रहियो आहे, बहितरीनु सीन रिकॉर्ड करे रहियो आहे। दोस्तों उम्मीद आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। महिरबानी करे वीडियो खे लाइक कंदा, उदासी टीवी खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।